SUP कराची डिवीज़न पारां सदर जे मक़ामी होटल में कोठायल इफ़्तार पार्टी खे ख़िताब कंदे SUP सरबराह सैयद ज़ैन शाह चयो आहे त असां पाण कूड़े डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ आहियूं। सिंधी माण्हुनि जे डोमिसाइलनि ठाहिण में ॾुखियायूं आंदियूं पेयूं वञनि त जीअं सिंधी माण्हू कराची में तालीम रोज़गारी सियासी हिसेदारी खां महरूम रहनि, पर कराची असांजो गादी जो हंधु आहे। इन करे हिन जा वारिस असीं ई आहियूं। वधीक जो त MKM लोकल पॉलिसिंग जी ॻाल्हि करे रही आहे, पर मां जेल में हुयसि त पुलिस ऐं मुख़्तलिफ़ नस्लनि जा माण्हू पुलिस में हुया। सिंधियुनि खे कराची मां बेदख़ल करण MKM सां गॾु ज़रदारी जी बि रिथाबंदी आहे। असांखे इन ख़िलाफ़ गॾियल सियासी तयारी करणी पवंदी। तक़रीब खे जगदीश आहूजा, रोशन बुरड़ो, अमीर आज़ाद पंवर ख़िताब कयो ऐं ॿियनि अॻवाननि सैयद गुलाम शाह, लाही बख़्श ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शिकार थिया उन्हनि खे टर्मिनोलॉजी जेको सिंध वतन सिंधी क़ौम उन ते जेका मुतहद ऐं मुतफ़िक़ थी रही उन जे ख़िलाफ़ ज़िद में उन्हनि सभिनी बिरादरनि खे उन जे ख़िलाफ़ करे ऐं सिंधी क़ौम जे यकजहती खे धक रसाइण जी कोशिशि कई। उन करे असांखे असां ॻाल्हाईंदा आहियूं हिते ख़बर न आहे त ॿियनि जमायतुनि सां असां मुलाक़ातूं करियूं पिया जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ या ॿियूं जेके जमायतुनि जूं प्योर रेसिस जमायतूं या हिकिड़े कंहिं उनखे कनि थियूं उन्हनि सां बि त हिन तारीख़ी वतन खे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।